यारा बारो गुस्ल कराइण जे लाइ अची वियो आहे। इमाम रब्बानी साईं जा हथ मुबारक छातीअ ते निमाज़ वांगुरु ॿधा पिया आहिनि। गुस्ल यारा बारो गुस्ल ॾींदे हथ हेठि थो करे अञा पासो वराए बस करे वरी हथ ते ॿधिजी वञनि। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जंहिं वक़्त में कफ़न पाराए बस कयो वरी बि इमाम रब्बानी जा हथ सुभान अल्लाह। सदर जो फर्ज़ंद मुझो सुनो मासूम साईं फरमाए तो सदक़त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझा मदीने जा साईं तो महबूब सच फरमायो त दुनिया में जंहिंजो जैसा प्यार हूंदो आहे मरण वक्त भी वो उन सां हूंदो आहे क़ब्र क़यामत में भी वो उन सां हूंदो आहे। पाण फरमाइनि था मुंहिंजे बाबा साईं खे मुंहिंजे महबूब मुस्तफा जे सुन्नत ऐं शरीयत सां एतिरो त प्यार हुयो जो रात जो रात ॾींहं जा ॾींहं क़याम में गुज़ारींदा हुया। अॼु जनाज़े जी सूरत में गुस्ल अची रहियो आहे। इमाम रब्बानी साईं जे छाती मुबारक ते ही हथ मुबारक नमाज़ जी तयारी सुभान अल्लाह। जॾहिं हिंदुस्तान जी सरज़मीन दीन खे ललकार आया दीन खे ललकार आया वक्त मुकसरा मुझा दोस्त अजीज दीन जे मथा दुखी महला आया। अकबर बादशाह जेको ज़ुल्म जी इंतहा करे चुको आहे उन वक्त जा आलिम अबुल फैज़ फैज़ी जहिड़ा आलिम वो नाराज न थे लेकिन तारीख ॿुधाई थी त आलिम वक्त अचण ते हुक्मरान जे आलो विकराम दुनिया जी तारीख गवाह अबुल फैज़ फैज़ी ख़बर पई हो केॾो वॾो आलिम छा जेको चइजे घटि उन क़ुरान करीम जो तफ़सीर लिखियो हुयो ऐं सॼो तफ़सीर लिखंदे हिकिड़ो भूको कोन सुभान अल्लाह। सॼो तफ़सीर यादि कयो। अबुल फैज़ी फैज़ जेको अकबर बादशाह जे टाइम में उन जो मुशीर ख़ास हुयो जंहिं अकबर बादशाह खे दीन मुहम्मदीअ जे नाले चयो हाणे पुराणो दीन थी वियो आहे तजदीद खे नओं कर जेके उन खे अख़्तियार ॾिनई जेके उन खे ॻाल्हियूं ॿुधाई इन हद ताईं अकबर बादशाह मुंहिंजा दोस्त दीन खां दूर थी चुको हो जो अस्सलामु अलैकुम बंदि कराए छॾे अल्लाह अकबर चवराईंदो हो यानी पंहिंजो नालो चवराईंदो हो चंद जलालहू जे पर में माण्हू बिहारे छॾे एतिरी हद ताईं जो हिंद जे सरज़मीन ते ॾहू खे ज़बह करण जो मुंहिंजा दोस्त आख़िर बंदि थी वियो जेको ॾहू खे ज़बह कंदो हो उन जो चीचूं चौकियूं बींदियूं हुयूं। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं दीन जे मथां इहा ऊंदाही रात अचे वई हिन ऊंदाही रात में मदीने वारे वीर पंहिंजे आशिक़ इमाम रब्बानीअ खे सरज़मीन हिंद ते पहुचाए। सुभान अल्लाह। जॾहिं सरज़ बादशाह जे साम्हूं जहांगीर बादशाह जे साम्हूं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इमाम रब्बानी से पहुचंदो आहे बादशाह जे तरीक़े मुताबिक़ जेको ईंदो वञे झुकी सलाम करे इमाम रब्बानी से सिधो सलाम कयो। बादशाह चयो तव्हांखे आदाब बादशाह जी ख़बर नाहे। इमाम रब्बानी से फरमायो मूंखे आदाब बादशाह जी ख़बर आहे तव्हां झुकी सलाम कोन कयो। इमाम रब्बानी फरमायो तुंहिंजे बादशाही रहमते हिकु बादशाही आहे मां उन जे दरबार में पंहिंजी पेशानी झुकाई आहे जेको उते झुकाईंदो आहे दुनिया जी आलो कोन झुकंदो जहांगीर बादशाह तजवीज़ अकबर बादशाह तजवीज़ तब्दील करायो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इमाम रब्बानी साईं खे जेल जे अंदर मोकिलियो। इमाम रब्बानी शुक्रियो अदा कयो। जेल में पहुचण सां इमाम रब्बानी पूरे जेल खे ख़ानक़ाह छॾियो। सुभान अल्लाह। उन जेल जे अंदर ज़िक्र जूं लोलियूं थी वियूं ज़िक्र जूं हुक्म लॻी वियूं कोई जेके जेल में कैदी हुया सभिनी ते निगाह कंदो वियो सभिनी खे परी बणाईंदो वियो छो त निगाह वली ये तस्वीर देखी
डलती करोड़ की तकदीर देखी अल्लाह जे काबिल वली जे निगाह सा इमाम रब्बानी सही जे निगाह सा जने जेल में बूहू जो आवाज थी वयो जिक्र जुड़ो थी वयो बादशाह जो के सयो माहौल बिगड़ जी वयो सयो निजाम बदल जी वयो बादशाह जो कहबी नमूने सा झुकाइणो हिकड़ी कोठी ठहराई उन कोठी जे विच में नंढड़ो दर ठहराई जी माना इन मां वठी अचो कहबी नमूने सा मिड़ई इमाम रब्बानी शेख अहमद सरहदी मिड़ई कद झुकाए जने इमाम रब्बानी सही के उन कोठी खां वठी आया इमाम रब्बानी सुभान अल्लाह सुनो इमाम रब्बानी उन कोठी में पहुंचण वक्त खबर तो छा कयो पाण पहिरी पंहिंजा देर अंदर सुभान अल्लाह पंहिंजा देर अंदर करे ऐं पोइ पंहिंजो हथ मुबारक अंदर करे वक्त जे बादशाह खे ॿुधायो त जेको ख़ुदा जे आॾो झुकंदो आहे उहो दुनिया जे आॾो झुकण सिखंदी नाहे तो मुझा दोस्त अजो उन इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फसानी रहमतुल्लाह तआला अलैहि जे उस मुबारक जे तकरीबात सईद में तो शरीक थियो है क्योंकि तो दिल जो कनेक्शन मुझा दोस्त अजीज पांजे महबूब सा मिलाद तो खबर पड़े त इमाम रब्बानी दीदो छा इमाम रब्बानी जो फैज़ नक्शबंदी सिलसिले में भी चिश्तिया सिलसिले में भी कादरी सिलसिले में भी सोहरवर्दी सिलसिले में भी जो ते चारे सिलसिला इमाम रब्बानी साईं वट मौजूद है याद रखी चल मुसलमान याद रखी चल जे करे कहबे कामिल वली अदा थोड़ी दिल में तंगी कंदे उन जो फैज़ न मिलंदी पर पंहिंजे कामिल पीर जे फैज़ खां महरूम रहजी अल्लाह पंहिंजे कामिल पीर जो फैज़ बि उनखे नसीब थींदो आहे जेको पंहिंजे सीने खे इशादो बनाए छॾींदो आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अॼु इमाम रब्बानी साईं जे पाक नाले मुबारक सां इहे दोपहरी जे अंदरि जेका महफ़िल सजाई वई मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला जे ज़ात वा बरकात तव्हां असां सभिनी गुनहगारनि खे इन सुहिणी महफ़िल में अचण ऐं वेहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए अल्लाह ताला जा बांदो अल्लाह ताला क़ुरान करीम में क्लियर फरमायो अल्लज़ीना आमनू व कानू यत्तकून ओहे मुझा पांजरा जेके ईमान वारा ओहे साहिब तक़वा ओहे परहेज़गार लहुल बुशरा फिल हयात दुनिया अल्लाह ताला उनके दुनिया जी भी खुशखबरी दे रहे हो व फिल आखिरत जी भी खुशखबरी दुनिया में भी अगवान आखिरत में भी खुदा जो कुरान खोल अल्लाह फरमाए तो यौम नदउ कुल्ल उनासिन बिइमामिहिम क़यामत जे दिहाड़े हर हिक खे पंहिंजे इमाम जे पोयां सॼो ॾींदो सुभान अल्लाह इमाम जे पोयां सॼो ॾींदो यानी अल्लाह फरमाए तो दुनिया में भी उन्हनि जे लाइ बिशारत आखिरत में भी उन्हनि जे लाइ बिशारत ला तब्दील लिकलिमातिल्लाह अल्लाह पांजे कलमन खे तब्दील कोन कंदो जे कदे कंदो आहे तो पंहिंजे प्यारनि जे दुआ सां करे छॾींदो आहे ज़ालिक हुवल फौज़ुल अज़ीम अल्लाह अञा वॾो मुंहिंजा दोस्त कामयाबी वारो आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तव्हां सां सभिनी खे ख़ासि करे हिन डोकीअ जे हिन जमायत खे मुबारक हुजां जे 64 सालियानो उस मुबारक सुणे इमाम रब्बानी साईं जे नाले मुबारक सां मंसूब कदे हिकिड़ी सुहिणी तक़रीब सईद मनाया अल्लाह ताला हिन डोकीअ जे उन नौजवाननि खे उन बुज़ुर्गनि खे जिन जी निस्बत इमाम रब्बानी साईं साहिब अञा उन्हनि जे निस्बत में अल्लाह ताला इज़ाफ़ो अता फरमाए अल्लाह ताला अञा उन्हनि खे इमाम रब्बानी साईं जे फैज़ सां मुस्तफ़ीज़ फरमाए आख़िर में ही जुमला ज़रूर चवां मुसलमान उम्मती पंहिंजा वरी जवाब मुस्तफ़ा महबूब जा कोई शक ना है उन सां प्यार कयो
दिल सां कदे को जुबान सां जवाब ॾे मदीने वाले सां प्यार कयो था उन जा गुलाम आहियो प्यार जी निशानी कहिड़ी आहे जो जैसा प्यार कबो आहे उन जे हर हुकुम ते इकरार भी कबो आहे हर हुकुम ते तो वो मां तोखे साजरा और तो चवे तो झट में पड़ को बददारी या मता हने को खणण शुरू करी मुंहिंजा दोस्त अजीज मदीने जा ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा कपड़ा पाटी कोंदा जे सुई सां सिफत रहाया सोचे वठे मदीने जा साईं पंहिंजे जिस्म जा कपड़ा अगर फाटी पवंदा त पंहिंजे हथड़न सां पाण सिमदा हुया ओ दुनिया वाला कदे मुझे आका करीम जे सुन्नत खे ज़िंदा करे जिस्म से फाटा कपड़ो ऐं उन फाटा कपड़े खे वरी सुई संगो खणी सिलाई कर इन नियत सां त फाटा कपड़ो पाइणो जो करीम आका जी सुन्नत उन कपड़े खे चटियूं लॻाइणो जे करीम मुस्तफा जी सुन्नत मूंखे जवाब ॾे जेॾी महिल इन नियत सां तूं फाटल कपड़ा पाईंदे त मुंहिंजे महबूब जी सुन्नत जेॾी महिल इन नियत सां सुई खणी टोपो ॾींदे त मुंहिंजे आका जी सुन्नत ॿुधाए त तुंहिंजो दिल ऐं दिमाग़ मदीने में हूंदो या ॻोकिरीअ में हूंदो जवाब सोचे को जवाब आसान तरीको थी यार सां मिलण न कहीं से दूर है मंज़िल ना कोई करीब की बात है अरे जिसे चाहे उसी को चाही तो महबूब जे दरबार में इज्जत वारो थिया जे चाही तो महबूब जे दरबार में मुझी हाज़िरी लगे तो मुसलमान मुझा मदीने जा ताजदार पांजे छिनल जुतड़ी के पाण टाको हणदा होया सुभान अल्लाह इन करे तो चवाए जो तू जुती छियसी ना है उछलाए छदी दोआ भले उछलाए पर कने छिगल जुती बेपाए इन करे तो मुझे यार जी सुन्नत ओ मुसलमान मुझा मदीने जा ताजदार अल्लाह मंडी में लीदा होया पांजे बचरन जेला सौदो वठदा होया मुझो करीम आका पांजे पाक मथे मुबारक दे पांजे पाक मथे मुबारक दे पांजे बचरन जो सामान खणी हलदा होया सहाबा जेके जान कुर्बान कंदा होया या रसूल अल्लाह असा के लियो मुझो महबूब मुस्तफा पांजे उम्मत जेला सुन्नत आसान तरीका छले वया मुझे करीम आसान तरीका बुधाया चुप हिक सुन्नत के जिंदा करन हजार शरीत जे सवाब जे ज़मानो ॾाढो ॾुखो अची वियो आहे ज़मानो ॾाढो ज़ालिम अची वियो आहे मुसलमान मुझे मुस्तफा जे इन सुन्नतुल के खुदा जो कसम जिंदा करे ॾिस मुझे करीम आका पंहिंजे मालड़े जो गाह पाण कंदा हुया मुझे गाह करे ॾिस सुभान अल्लाह ताजो असां त मानी बचड़न जी नौकरियां खे बचराईंदा ओ मुसलमानो ओ दौलतमंदो पंहिंजे बचड़न जी मानी नौकरियां खे भुलिजी न बचराईंदा भुलियल आहियो साइंसी हवाले सां मज़हबी हवाले सां रूहानी हवाले सां जॾहिं मिस्कीनन ऐं ग़रीबन जी मां
जन जा बचड़ा पोइते भुख ते वेठा हन तुंहिंजे बचन जी मानी बचाई जी भाॼी रधींदी हुनजे अंदर में हुनजे दिमाग़ में पंहिंजे बचन जी भुख हूंदी अलाए केॾी महिल मानी खाई बस कंदा त मां पंहिंजे बचड़नि खे वञी खारायां तव्हांजे लाइ हुनखे त मिंट करे जान छॾाइनि हुनजे अंदर में उस पंहिंजे बचड़नि जो हूंदो पर मुस्लमान जॾहिं न अमड़ पचाईंदी त हुनजे दिलि में ख़्याल हूंदो मुंहिंजो बचड़ो हीअ मानी खाईंदो हुनजो ज़हन तेज़ थींदो उहो ऑफिसर थींदो उहो नेक थींदो उहो सालिह थींदो उहो आलिम थींदो उहो बुज़ुर्ग थींदो ओ मुस्लमान अम्मा फातिमा ज़हरा खां वधीक दुनिया जी कहिड़ी औरत आहे जेका दादुली इलाही जवाब ॾे सुभान अल्लाह ख़ातून जन्नत जे हथड़नि में लिफूं पइजी शेर खुदा जे हथड़नि में लिफूं पइजी वञो घर जी चक्की हलाईंदे हिकिड़े ॾींहुं दरबार मुस्तफा जे अंदर कसीर गुलाम अची विया तोहफ़े तौर अची विया शेर खुदा ॾिठा अर्ज़ु कोन कई घर में आयो हसनैन करीमैन जे अम्मा खे चई ओ हसनैन करीमैन जी अमड़ी महबूब वटि गुलाम जाम आया आहिनि अर्ज़ु कयो हिकिड़ो मिली वञे त हिन चक्कीअ पीहण खां थोरी फुर्सत मिली वञे हथनि में लिफूं पइजी वयूं आहिनि ओ मुस्लमान गौर कजा इमामुल अंबिया जी बचड़ी हसनैन करीमैन जी अम्मा जे लाइ मदीने जे मीर फरमायो हे फातिमा मुस्तफा जे जिगर जो टुकड़ो आहे पहुचंदी आहे ओ मुंहिंजा करीम आका हथनि में लिफूं पइजी वयूं आहिनि हिकिड़ो गुलाम इनायत कयो त थोरो इन हथनि खे साहिड़ो पटण जो मौक़ो मिले मदीने जे मीर फरमायो ओ मुंहिंजी बचड़ी मां मुस्तफा तोखे इन गुलाम खां बि वधीक तोहफ़ो थो अता फरमायां सुभान अल्लाह ओ कलमे वारा मुस्लमान ओ दौलत ते नाज़ करण वारा दुनिया ते नाज़ करण वारा नमाज रोज़े कुरान के छगण वारा गौर सां ॿुधजा अम्मा फातिमा ज़हरा मुर्की रही आहे मुंहिंजो महबूब आका तोहफ़ो ॾेई रहियो आहे मुंहिंजे मुस्तफा ग़ुलाम कोन ॾिनो छा ॾिनो ओ मुंहिंजी बचड़ी जी मुंहिंजा आका राति जो सुम्हण खां अॻु में 30 दफ़ा सुभान अल्लाह पढ़ी पियो सुम्हजा सुभान अल्लाह 30 भेरा अल्हम्दुलिल्लाह पढ़ी पियो सुम्हजा 34 भेरा अल्लाहु अकबर पढ़ी पियो सुम्हजा केर ॿुधाए रहियो आहे इमामुल अंबिया के ॿुधाए रहियो आहे जेका जन्नत जे नौजवान औरतुनि जी सरदार मुझे मुस्तफा करीम गुलाम अदा न करे सके जवाब दे मुसलमान लेकिन पंहिंजे बचड़ीअ खे गुलाम न ॾिनो उनखे ॿुधायो त अञा बि ही बड़कण जो रब तुंहिंजे मथां वधीक इन में राज़ कहिड़ो ख़बर अथव रात जो न कोई भी मर्द या औरत इन नियत सां इहा तस्बीहात पढ़ी कोस में हे त मुंहिंजे करीम आका पंहिंजे बचड़ीअ खे तोहफ़ो अता इन नियत सां आंगुरनि ते पढ़ी दुआ घुरी सुन सिस्टम जो रब कहिड़ो रंग सुभान अल्लाह मुसलमान दीन सौदो मुसलमान दुनिया दुखिया तो दुखिया के सीने साला तो सौदे के परे छड़े मुसलमान मुझे मुस्तफा जी सुन्नत सौलिया अंग्रेज जो सिस्टम दुखियो आ पीही खाइण दुखियो आ बेही खाइण सौदो बीही बोतल 50 रुपए जी पिण दुखिया बेही मुफ्त जो पानी पिण ॾाढो सौदो सुभान अल्लाह मुझे करीम आका जी सुन्नत के जिंदा कर तुझे घर में ब्लड प्रेशर रिस्क जो खत्म थे तुझे घर में शुगर रिस्क जी खत्म थे तुझे घर में परेशानी के जो खत्म थे हथ सां सर खोले था चलो मुश्किलात आई मुसीबत जा को जो बात साजे घर में चोर दर खुले होना तो चोर नहीं दो बाकी भाग दो दरो बंद कर तो चोर बंद थे न मुझा दोस्त घर जो दर खुले हो तो चोर अंदर ईंदो
पर जे तुझे दिल जो दर मुंहिंजा दोस्त शरीयत खां ॿाहिरि खुलियल हूंदो त शैतान ईंदो तूं पंहिंजे दिल जे अंदर पंहिंजे घर जे अंदर मुंहिंजे करीम मुस्तफा जे सुन्नत ऐं शरीयत खे ज़िंदा कर ख़ुदा जो कसम तुंहिंजा तमाम मामला अल्लाह हल फरमाए। आमीन आमीन। इमाम रब्बानी साईं जी इमाम रब्बानी साईं जी फयूज़ व बरकात हे सॼण साईं जो गुलाम नक्शबंदी तस्वीर जो हिकिड़ो नंढड़ो मणियो तोखे इहो तोहफ़ो ॿुधाए रहियो आहे त ओ मुस्लमान जे चाहीं थो त तुंहिंजा तमाम दीन तुंहिंजा मामला हल थी वञनि त मुंहिंजे करीम आका जे सुन्नत सां प्यार कर मुंहिंजे करीम आका जे शरीयत सां प्यार कर इंशाअल्लाह ताला का हिकिड़ी सुन्नत ज़िंदा करण जो वाइदो करे थो। मूसा पंहिंजे दिल में पंहिंजे रब सां ऐं हिकिड़ी सुन्नत जो वाइदो करे मूंखे यकीन आहे नाबीन खे न थोरो दुध नज़र ईंदो आहे त उन दवा जी पचर कोन छॾींदो आहे। तूं हिकिड़ी सुन्नत जो वाइदो करे त इंशाअल्लाह ताला सवले में सवली सुन्नत कहिड़ी त पाणी जेॾी महिल बि पीअंदुसि बिस्मिल्लाह करे इन साहिन में पीअंदुसि ऐं वेही पीअंदुसि इन नियत सां त मुंहिंजे मुस्तफा जी सुन्नत सुभान अल्लाह। इन हिकिड़ी सुन्नत खे पाणी त तुंहिंजी ज़रूरत आहे पीअणो आहे तो हे मुस्लमान महबूब जी सुन्नत जी नियत करे इन हिकिड़ी सुन्नत खे तूं ज़िंदा कर ॾिस त मुंहिंजो करीम रब कीअं थो तुंहिंजे मथां कुर्ब करे ॾिस त मुंहिंजो सोनो रब्बुल आलमीन कीअं थो तुंहिंजे मथां महिरबानी फरमाए। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। महबूब सुभान अल्लाह। शहबाज लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह जरूर करे महबूब जो शान बयान न कया छो न बयान कया लेकिन मां इन शेर में कया हाय करम कजा को हिन को झलते ओ महबूबे दिल पर ज्वाल जिलानी करम कजा को हिन को झलते ओ करम कजा कजा को हिन को छने ओ करम कजा को हिन को छने ओ दिल पर ज्वाल जिलानी अल्लाह महबूबे सुभानी करम कजा को हिन को छने ओ करम कजा शेर न पर कुरान करीम जे आयत सां गॾु महबूब सुभानी जो शान पढ़ंद कुरान करीम जे आयत सां गॾु महबूब सुभानी जो शान पढ़ंद मुझे बेनियाज़ सुने कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो अल्लाह मुझे बेनियाज़ फरमायो मुझी मर्ज़ी
अल्लाह फरमाया मुझी मर्जिया यजतबी इलैहि मन यशा मुझी मर्जिया यमन सा के याम बनाए छजा मुझी मर्जिया बिना इबादत जे बिना रियाजत जे बिना रोज़न जे बिना नमाज जे ज़मीन जे तख्ते ते कदम रख रखा अगु मई के लाल करे छया मुझी मर्जिया दुनिया जो दस्तूरा मानू जॾहिं जमंदो आहे फितरत बशरियत ते जमंदो आहे मानू जॾहिं जमंदो आहे फितरत बशरियत ते जमंदो आहे उमा कंदो आहे ज़िंदगी जी उम्मीद महसूस थींदी आहे जीअं वधंदो हलंदो आहे फितरत शरीयत ते हलंदो वेंदो आहे इहो आम माण्हू जो मिसाल आहे जमंदो आहे फितरत बशरियत ते जमंदो आहे पर मुंहिंजो महबूब सुभानी शहबाज़ मकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जिलानी मुहिय्यद्दीन मीर हसनी हुसैनी घोड़ जी चल अमल जे पेट मां आयो फितरत बशरियत ते कोन आयो यमन सा फितरत शरीयत ते कदम रखी आयो दुनिया जा जेतिरा भी इंसान आया फितरत बशरियत ते आया अब्दुल कादिर जिलानी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अमन जे वजूद मां बाहर आयो फितरत बशरियत ते कोन आयो फितरत शरीयत ते आयो फितरत शरीयत छा के चइबो जॾहिं इंसान समझदार थींदो जॾहिं आक़िल बालिग़ थींदो उन जे मथां शरीयत जो कानून लागू थींदो उन जे मथां रोज़ो फ़र्ज़ थींदो उन जे मथां शरीयत जो हिजाब ईंदो शरीयत जो कानून लागू थींदो लेकिन अब्दुल कादिर जिलानी अमन जे जल जे पेट मां यमन शर्त जा दोस्त अज़ीज़ रमज़ान जे महीने के महसूस करे रहियो रमज़ान जे रोज़े के महसूस न करे रहियो पर दुनिया के रोज़ो रखी दसे रहियो अब्दुल कादिर जिलानी के रब जमदे याम बनाए छलियो लेकिन मुझो सवाल अञा बरजी वियो जेको फितरत बशरियत के जमंदो वधंदो त फितरत शरीयत ते वेंदो जेको जमे फितरत शरीयत ते वधी काने वेंदो जवाब जेको फितरत बशरियत ते जमंदो वधंदो त फितरत शरीयत जे तरफ हलंदो कानून शरीयत ते हलंदो पर जेको जमे कानून शरीयत जे मथां त हो वधी काने वेंदो जो वधण खां पोइ बि रज़ाए खुदा जे तरफ वेंदो खुदा जी रज़ा उनजी रज़ा खुदा जी रज़ा इन करे अल्लाह माइतबार चई छॾियो खुदी को कर बुलंद कितना खुदी को कर बुलंद कितना अरे हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रज़ा है ओहो अब्दुल कादिर जिलानी जे अम्मा के जे अम्मा याद कर हुयो सतो जे पेट में पर बिछड़ो न बचायो सुभान अल्लाह हुयो सतो जे पेट में पर बिछड़ो न बचायो बच्चा कीअं अम्मा अंगूर पकड़ जे लाइ हथड़ो मथे पे करी सुभान अल्लाह याद कर अब्बा अम्मा छुगो मथे थी पियो वञे बच्चा हाथे पियो अम्मा ख़बर थी केर पियो करे अब्बा अल्लाह जो बच्चो अब्दुल कादिर सुभान अल्लाह मुझे करीम रब मां अब्दुल कादिर जिलानी के तुझे पेट में इल्म अता करे बुधायो त इन छुगे जे मथां बिछो वेठो तुझे अमर के डंगड़ो नहणे छो अब्दुल कादिर जिलानी हसनी बिया हुसैनी बिया शेर खुदा जे नसब मवा ओ शेर खुदा जेको फातिमा बिन्त असद जे पेट में मुझे मुस्तफा करीम के सुञाणंदो शेर
खुदा अमर जे पेट में करीम मुस्तफा के सुजानदा सुनो महबूब सुभानी अमर जे पेट में रही करे अमर के मुसीबत का बचाई दुआ महबूब सुभानी शहबाज दामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाहि तआला अलैहि कुल्लु वली जे मथा कदम इनमें शक गुंजाइश आहे काई शक गुंजाइश काने क्योंकि मुसलमानों थोड़ो सीनो कुशाद सीने के सोहो न करो महबूब सुभानी उन वटे सिलसिले नक्शबंदी नाहे जा जवाब दियो सिलसिले कादरी नाहे जवाब दियो चिश्ती नाहे जवाब दियो सुरवती नाहे जवाब दियो असा भी तोरा सोड़ा यार में सोड़ाई आई अख तेरा ए दिसु यार हर पीर वसा जो आखिरी जुमले जिक्र तंतो ये पासे नवी सिद्धो हो लाड़ खाड़े रहमत सुभान अल्लाह लाई दिल पर दिल विच तेरे देखण दे फेरे तेरे हुआ हुआ जाने जाने हुआ जितने कितने तुम ही तुम अल्लाह ताला हम जो कबूल फरमाए नेक फैज छुने वाली पूरी चीज बकरा का खबर बकरा पूरा क्या सुभान अल्लाह अल्लाह ताला हम जो 23 नंबर पांच बार आगे रखे 23 नंबर फरमाए मुझे अजीज दोस्तों जे ऐलान अपने भी हम बुधा एकड़ो ऐलान इजाजत डोकी वाले दावत दे असा छिया और डोकी वाले असा साथ ले सुभान अल्लाह इंशाअल्लाह तकला की दावत इंशाअल्लाह 23 नवंबर मुझे महबूब मुशरफी मिठा साईं जी निगाह का नवाज़त हज़रत सुना से रहमतुल्लाह तआला अलैहि जो सानिया उस मुबारक की रहा अल्लाह जिनमें खुसूसी किताब मुझे महबूब मुर्शिद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बरकात वाली जो थी सही जमात दिल जीवन आए असन नेर बिछाई दासी तवानी तो तवा जे अंगण सजाई दासी तवानी तो मथरे ते नंकर जा हाल करे तवा जे खिदमत में बीठा दासी अस्सलाम
जरूर